बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी बोर्ची खाने में खुश आमदीद। ठाहींदासीं असां यखनी पुलाव लाइ असांखे खपनि धाणा, जीरो, सौंफ़ ऐं हीअ असां जेको कमाल पटरा उनखे थोरो टोड़े विझंदासीं। हिन में जायफ़ल जावेत्री या ॿई खपंदी। अगरि तव्हांखे गरमाइश फील थी थिए हिन में त तव्हां जायफ़ल जावेत्री खे स्किप करे सघो था। बादियान जा फूल ऐं जेको दालचीनी ॻाढ़ा मिर्च साबित जेके असांजा थी विया आहिनि सावा आहिनि 4-5 ऐं उन खां पोइ जेके कारा मिर्च ऐं कुझु लौंग जेके मतिलबु थोरा लौंग बि हुजनि, थोरा कारा मिर्च बि हुजनि। इन्हनि सभिनी खे असां ग्राइंड करे रखंदासीं। तव्हां ग्राइंड करे डायरेक्ट बि पाणी में विझी सघो था। मुंहिंजे ॿार चवंदा आहिनि त इहे अम्मी असांजे वात में था अचनि, इन जे करे मां उन्हनि जो सिर्फ़ु पाणी तयारु कयो आहे। ऐं असांखे इन में थूम अदरक खपंदी। थूम अदरक खे बि असां पेस्ट में ग्राइंड कंदासीं। हाणे असां इन जो जेको असां मसालो खयो आहे इनखे इन जी यखनी वांगुरु ठाहींदासीं। यखनी माना इन जो हिकिड़ो मिक्सचर ठाहींदासीं। उन ई मसाले खे असां ग्राइंड करे रखियो आहे। पाणी विझी जेतिरो पाणी तव्हांखे चांवरनि जे लाइ जेतिरा तव्हां चांवर खणंदा आहियो उन जे लाइ तव्हांखे जेको पाणी खपे ओतिरो तव्हां हिनखे बॉइल करे वठो। ॿी देॻड़ीअ में असां खणंदासीं तेल में विझंदासीं बसरनि खे असां थोरो फ्राए कंदासीं। जॾहिं उहे थोरा वाइटिशी हुजनि त उन में लहसुन अदरक या थूम अदरक जो जेको अर्क आहे मतिलबु उनखे ग्राइंड करे उहो विझंदासीं। इन में जार में मां पहिरियों ई मसालो ग्राइंड कयो, इन जे करे हिन जो कलर थूम अदरक जो थोरो रेडिश थी वियो आहे। त बाक़ी आहे उहा ई थूम अदरक, उन में मां ॿियो कुझु बि न विधो आहे। जॾहिं असांजो छो जो यखनी पुलाव तक़रीबन वाइट थींदो आहे। अगरि तव्हां हिन में हिन स्टेज में तव्हां विझी छॾियो, मुर्गीअ जो स्टॉक विझी छॾियो या तव्हांखे जेके स्टॉक्स बाज़ार मां मिलंदा आहिनि उहो विझी छॾियो त बि तव्हांजी मर्ज़ी। मुंहिंजी मुर्गी थोरी पहिरियां ई पचियल हुई, यानी मुंहिंजी मुर्गी पहिरियां रखियल हुई, मां उन सां ई ठाहियो आहे। त इन जे करे उनखे मां घणो कोन भुञो आहे। त उन जे करे थोरो उनखे भुञी सिर्फ़ु उन जी हिकिड़ी ख़ुशबू चेंज थी वञे उन में। उन खां पोइ असां उहो जेको पाणी ग्राइंड करे बल्कि पाणी उॿारे रखियो हुयो, जेके बि मसाला असां ग्राइंड कया हुआ, अगरि तव्हां डायरेक्ट विझणु चाहियो त को इशू न आहे, उन सां अञा टेस्ट सुठो ईंदो आहे। त इन जे करे मुंहिंजे ॿारनि जो थोरो इशू हूंदो आहे त उन्हनि खे इहे मतिलबु सौंफ़ या इहे मुंहं में ईंदा आहिनि, इन जे करे मां उहे न विधा आहिनि। इन जे करे मां उन्हनि खे पाणी खे थोरो छाणे छॾियो आहे। हाणे मां उन ई जेतिरो पाणी विझंदसि जेतिरो मूंखे चांवरनि जे लाइ पाणी खपे। अगरि इन स्टेज पे तव्हांखे पाणी वधीक खपे त तव्हां आम पाणी विझी सघो था। लूणु हिन में विझंदासीं। हिन में को बि अहिड़ो मसालो जीअं मतिलबु रेड वारो मसालो न विझंदासीं। वधि में वधि तव्हां अगरि विझी सघो था त हिन में तव्हां जेको आहे सो सोया सॉस या विनेगर्स वग़ैरह विझी सघो था। मुंहिंजो जेको स्टॉक ठाहियो सो काफ़ी तेज़ हुयो, इन जे करे मां कोन विधो आहे। चांवर धोई उहे बि विधासीं। उहे जॾहिं बॉइल थी वञनि त उन खां पोइ दम ते ॾींदासीं। हाज़िर आहे यखनी पुलाव। खाओ, ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।